ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ आहे 5/1/2025। अॼु अव्यक्त बापदादा जो रिवाइज़ को 17/10/2003। पूरो वर्ष संतुष्ट मणी ठही सदा संतुष्ट रहणो आहे, सभिनि खे संतुष्ट करिणो आहे। अॼु दिलाराम बापदादा पंहिंजी चारों ओर जे साम्हूं वेहण वारनि खे बि ऐं परां सो समीप वारनि खे बि हर हिकु राज दुलारे अति प्यारे ॿारनि खे ॾिसी हर्षित था थियनि। हर हिकु ॿार राजा इन करे राज दुलारो आहे न, इहे परमात्मा प्यार दुलार विश्व में ॾाढी थोरी सी आत्माउनि खे प्राप्त थींदो आहे। लेकिन तव्हां सभी परमात्मा प्यार परमात्मा दुलार जे अधिकारी आहियो। दुनिया जी आत्माऊं पुकारनि थियूं अचो अचो, लेकिन तव्हां सभी परमात्मा प्यार अनुभव करो था, परमात्मा पालना में पलो था। अहिड़ो पंहिंजो भाग्य अनुभव कंदा आहियो। बाप दादा सभी ॿारनि खे डबल राजदारी ॾिसंदा आहिनि, डबल राज अधिकारी ॾिसंदा आहिनि। हिकु त स्वराज्य अधिकारी, ॿियो विश्व राज्य अधिकारी। हाणे जा बि स्वराज्य अधिकारी राजा आहियो, भविष्य में भी राज्य पंहिंजो जन्म सिद्ध अधिकार आहे, त डबल राजा आहियो न। सभी राजा आहियो न, प्रजा त न आहियो न। राजयोगी आहियो या कोई प्रजा योगी बि आहिनि। कोई प्रजा योगी पुठियां वारा राजयोगी आहिनि, कोई प्रजा योगी पुठियां वारा राजयोगी। प्रजा योगी कोई न आहिनि। पक्को आहे न, सोचे करे हा करिणो आहे। राज अधिकारी अर्थात सर्व सूक्ष्म और स्थूल कर्मेंद्रियनि जे अधिकारी। सूक्ष्म और स्थूल कर्मेंद्रियनि जे अधिकारी शुजी स्वराज्य आहे न, त कॾहिं कॾहिं राजा ठहींदा आहियो या सदा राजा रहंदा आहियो। मूल आहे ही पंहिंजे मन बुद्धि संस्कार जे अधिकारी। सदा अधिकारी आहियो न, कॾहिं जा अधिकारी आहियो। स्वराज्य त सदा स्वराज्य थींदो आहे या हिकु ॾींहुं ॿ ॾींहं न थींदो आहे। राज्य त सदा ई थींदो आहे न, त सदा स्वराज्य अधिकारी अर्थात सदा मन बुद्धि संस्कार जे मथां अधिकार सदा आहे न। सदा में हा न कंदा आहियो। कॾहिं मन तव्हांजो हलंदो आहे या तव्हां मन खे हलाईंदा आहियो। कॾहिं मन मालिक ठहींदो आहे न, त सदा स्वराज्य अधिकारी सो विश्व राज्य अधिकारी। सदा चेक करो, जेतिरो समय ऐं जेतिरी पावर सां पंहिंजे कर्मेंद्रियूं मन बुद्धि संस्कार जे मथां हाणे अधिकारी ठहींदा आहियो, ओतिरो ई भविष्य में राज्य अधिकार मिलंदो आहे न। अगरि हाणे परमात्मा पालना, परमात्मा पढ़ाई, परमात्मा श्रीमत ते इहे हिकु संगम युग जो जन्म सदा अधिकारी न, हाणे परमात्मा पालना पढ़ाई श्रीमत जे आधार से ये हिकु संगम युग अधिकारी न, त 21 जन्म राज्य अधिकारी कीअं ठहींदो। हिसाब आहे न, हिन समय जो स्वराज्य स्व जो राजा ठहिण सां ई 21 जन्मनि जी गैरेंटी आहे। मां केरु ऐं छा ठहींदमि, पंहिंजो भविष्य वर्तमान जे अधिकार द्वारा स्वयं ई ॼाणे सघंदा आहियो। पंहिंजो भविष्य वर्तमान जे अनुसार स्वयं ई ॼाणे सघंदा आहियो। सोचो तव्हां विशेष आत्माउनि जी अनादि आदि पर्सनैलिटी और रॉयल्टी केतिरी ऊची आहे। अनादि रूप में बि ॾिसो, जॾहिं तव्हां आत्माऊं परमधाम में रहंदी आहियो त केतिरी चमकदी हुई आत्माऊं ॾेखारे में ॾींदा आहियो। हुन चमक जी रॉयल्टी पर्सनैलिटी केतिरी वॾी आहे, ॾेखारे में ॾींदी आहे न। ऐं बाप सां गॾु गॾु आत्मा रूप में बि रहंदा आहियो, समीप आहियो न। जीअं आकाश में कोई सितारा ॾाढा समीप चमकण वारा हूंदा आहिनि न, ईअं तव्हां आत्माऊं बि विशेष बाप सां गॾु ऐं विशेष चमकदे हुए सितारा हूंदा आहियो। परम धाम में भी तव्हां बाप जे समीप आहियो। पोइ आदि सत्युग में भी तव्हां देव आत्माउनि जी पर्सनैलिटी रॉयल्टी केतिरी ऊची आहे। सॼे कल्प में चक्कर लॻायो, धर्म आत्मा थी विया, महात्मा थी विया, धर्म पिता ई थी विया,
नेताऊं थी विया, अभिनेताऊं थी विया, अहिड़ी पर्सनैलिटी कोई जी आहे जो तव्हां देवात्माउनि जी सतयुग में हूंदी। पंहिंजो देव स्वरूप साम्हूं ईंदो आहे न, अचे थो या पतो न असां ठाहींदासीं या न, पको आहे न। पंहिंजो देव स्वरूप सामने लाहियो ऐं ॾिसो, पर्सनैलिटी साम्हूं अची वई न, केतिरी रॉयल्टी आहे। प्रकृति बि पर्सनैलिटी वारी हूंदी आहे। पंछी, वृक्ष, फल फूल सभु पर्सनैलिटी वारा रॉयल हूंदा आहिनि। अच्छा, पोइ अचो हेठि त पंहिंजो पूज्य रूप ॾिसो। तव्हांजी पूजा थींदी आहे, डबल फॉरनर्स तव्हांजी पूजा थींदी आहे या इंडिया वारनि जी थींदी आहे। तव्हां माण्हू देवियूं देवता ठाहींदव, सूंड वारा न, पूछ वारा न। देवियूं बि उहो काली रूप न, लेकिन देवताउनि जे मंदर में ॾिसो तव्हांजी पूज्य स्वरूप जी केतिरी रॉयल्टी आहे, केतिरी पर्सनैलिटी आहे। मूर्ति हूंदी आहे 4-5 फुट जी, ऐं मंदरु केॾो वॾो हूंदो आहे। इहे रॉयल्टी ऐं पर्सनैलिटी आहे। अॼुकल्ह चाहे प्राइम मिनिस्टर हुजे चाहे राजा हुजे, लेकिन धूप में वीचारनि जो बुत ठाहे करे रखंदा आहिनि, छा बि थींदो रहे। ऐं तव्हांजा पूज्य स्वरूप जी पर्सनैलिटी केॾी वॾी आहे। हिकु मूर्ति जे लाइ एॾो वॾो मंदरु ठाहींदा आहिनि, आहे न बढ़िया। कुमारियूं वेठियूं आहिनि न, रॉयल्टी आहे न तव्हांजी। पोइ अंत में संगम युग में बि तव्हां सभिनि जी रॉयल्टी केतिरी ऊची आहे। ब्रह्मण जीवन जी पर्सनैलिटी केॾी वॾी आहे। डायरेक्ट भॻवानु तव्हांखे ब्रह्मण जीवन में पर्सनैलिटी ऐं रॉयल्टी भरंदा आहिनि। हिन ब्रह्मण जीवन जी, ब्रह्मण जीवन जो चित्रकार केरु? स्वयं बाप। ब्रह्मण जीवन जी पर्सनैलिटी रॉयल्टी कहिड़ी आहे? प्योरिटी। प्योरिटी ही रॉयल्टी आहे। हितां जी असांजी प्योरिटी ही रॉयल्टी आहे न। हा, कंधु हिलायो, पुठियां वारा हथ उठाइनि था, तव्हां पुठियां न आहियो, साम्हूं आहियो। ॾिसो, नज़र पुठियां वेंदी आहे, अॻियां त हीअं ॾिसणो पवंदो आहे न, पोइ ऑटोमेटिक वेंदी आहे। त चेक करो प्योरिटी जी पर्सनैलिटी सिधा रहंदी आहे। मनसा वाचा कर्मणा, वृत्ति, दृष्टि ऐं कृति सभिनि में प्योरिटी आहे। मनसा, संकल्प, वाचा, कर्मणा सभिनि में प्योरिटी आहे। मनसा प्योरिटी अर्थात सदा सर्व प्रति शुभ भावना, शुभकामना। सर्व प्रति उहा आत्मा कहिड़ी बि हुजे, लेकिन प्योरिटी जी रॉयल्टी जी मनसा आहे सर्व प्रति शुभ भावना, शुभकामना, कल्याण जी भावना, रहम जी भावना, दातापन जी भावना, है ना। मनसा में छा आहे? प्योरिटी, सर्व प्रति शुभ भावना, शुभकामना, कल्याण जी भावना, रहम जी भावना, दातापन जी भावना। और दृष्टि में या त सदा हर हिक जे प्रति आत्मिक स्वरूप ॾिसण में अचे या फ़रिश्तो स्वरूप ॾिसण में अचे। दृष्टि में सदा सर्व जे प्रति आत्मिक स्वरूप हुजे या फ़रिश्तो स्वरूप हुजणो खपे। ऐं आत्मिक स्वरूप ही चाहे वो फ़रिश्तो न ठहे, लेकिन मुंहिंजी दृष्टि में फ़रिश्तो रूप ऐं आत्मिक रूप ही हुजे। ऐं कृति में छा हुजे? कर्म में, अर्थात संबंध संपर्क में, कर्म में अचण, हुन में सदा ही सर्व जे प्रति स्नेह ॾियणु, सुख ॾियणु। चाहे ॿियो स्नेह ॾे न ॾे, लेकिन मुंहिंजो कर्तव्य आहे स्नेह ॾेई करे सर्व खे स्नेही ठाहिणु। स्नेह ॾेई करे सर्व खे स्नेही न ठाहिणु। बाबा चवनि था ॾियणु, बाबा चवनि था सुख ॾियणु। स्लोगन आहे न, न दुख ॾियो न दुख लो। ॾियणु न बि न त वठण बि न। ॾियण वारो तव्हांखे कॾहिं दुख बि ॾिए,
लेकिन तव्हां उनखे सुख जी स्मृति सां ॾिसो, किरे उहे खे किरायो न, किरे उहे खे सिधा ऊचो उठायो। उहो परवश थी करे दुख ॾिए थो, किरी वियो त उनखे किराइणो न आहे। ॿियो बि उन वीचारे खे हिकु लत लॻाए वठो, ईअं न, मतिलबु वैसे ई उहो हुन में बुरा स्वभाव संस्कार असां ॿियो हुनखे चऊं त इहे किराइण थियो। उन्हनि खे स्नेह सां ऊचो उठायो। उन्हनि में बि फर्स्ट चैरिटी बिगिन्स एट होम। पहिरियों त चैरिटी बिगिन्स होम थींदो आहे न। पंहिंजे सर्व साथी, सेवा जे साथी, ब्राह्मण परिवार जे साथी, हर हिक खे ऊचो उठायो, है न। पंहिंजे सर्व साथियुनि खे, सेवा जे साथियुनि खे, ब्राह्मण परिवार जे साथियुनि खे, हर हिक खे ऊचो उठायो। त असांखे हर हिक खे ऊचो उठाइणो। बाबा चवनि था उहो पंहिंजी बुराई ॾेखारे बि, लेकिन तव्हां पंहिंजी विशेषता ॾिसो। उहो पंहिंजी बुराई ॾेखारे बि, लेकिन तव्हां हुननि जी विशेषता ॾिसो। उहा हुनजे साम्हूं तव्हांजी बुराई ईंदी, लेकिन तव्हां हुन में विशेषता ॾिसो। नंबरवार त आहे न, ॾिसो माला तव्हांजो यादगार आहे त सभु हिकु नंबर त न ईंदा न। 108 आहे नंबर, न त नंबरवार आयो ऐं रहंदव। लेकिन मुंहिंजो फ़र्ज़ु छा आहे, इहे न सोचणु अच्छा मां 8 में त न ईंदमि, 108 में शायदि अची वञा या अची वेंदमि। त 108 जी लास्ट बि थी सघंदो आहे न, त मुंहिंजे में त कुझु संस्कार हूंदा, लेकिन न त 108 में लास्ट में बि थी सघंदो आहे। मतिलबु पहिरियों त 8 बि न, 108 में बि लास्ट में चलो अची वञा। कुझु मूं में बि त कुझु संस्कार हूंदा न, लेकिन न, ॿियनि खे सुख ॾींदे स्नेह ॾींदे तव्हांजा संस्कार बि स्नेह ऐं सुख जा ठही वेंदा, है न। त इहो बि चैलेंज आहे। ॾिसो, असां अगरि अॼु हिन जो पुरुषार्थ करूं कि मुंहिंजे साम्हूं कोई बि अचे, मूंखे हुनजी विशेषता ई नज़र अचे, मूंखे त हुनखे सुख ई ॾियणो आहे। त इहे पुरुषार्थ असांखे कंदे कंदे नंबर 1 में अचिणो आहे। भले 1 2 मम्मा बाबा आहिनि, लेकिन उनखां पोइ त सीट्स ख़ाली आहिनि। इहे सेवा आहे, ऐं इहे सेवा फर्स्ट चैरिटी बिगिन्स एट होम थींदी आहे। बाप दादा त अॼु हिकु ॻाल्हि ते हसी बि अचे पई। ॿुधायूं, ॾिसणो आहे तव्हांखे बि हसी ईंदी। बाप दादा त ॿारनि जो खेल ॾिसंदा रहंदा आहिनि न। बाप दादा हिकु सेकेंड में कॾहिं कंहिं सेंटर जी टीवी खोले ॾींदो आहे, कॾहिं कंहिं सेंटर जी, कॾहिं फॉरेन जी, कॾहिं इंडिया जी, स्विच ऑन करे ॾींदा आहिनि। पतो पइजी वेंदो आहे छा था करनि। छो जी बाप खे ॿारनि सां प्यारु आहे न। ॿार बि चवंदा आहिनि साम्हूं समान ठहिणो ई आहे। पको आहे न, समान ठहिणो ई आहे न। सोच सां हथ उठाइजो। हा, जो सम्झंदा आहिनि मरणो पए, झुकणो पए, सहन करिणो पए, ॿुधणो पए, लेकिन समान ठही करे ई ॾेखारींदासीं, उहो हथु उठायो। कुमारियूं सोच जो हथु उठाइणो आहे। इन्हनि जो फ़ोटो कढो। कुमारियूं ॾाढियूं आहिनि। मरणो पवंदो, झुकणो पवंदो, पांडव उठायो। ॿुधो, समान ठहिणो ई आहे। बाप समान ठहिणो ई आहे। समान न ठहींदो त मज़ो बि न ईंदो। परमधाम में बि समीप न ईंदो। पूज्य में बि फ़र्क़ु पइजी वेंदो। सत्युग जे राज्य भाग्य में बि फ़र्क़ु पइजी वेंदो। ब्रह्मा बाप सां तव्हांजो प्यारु आहे न, डबल विदेशनि जो सभिनि सां ज़्यादा प्यारु आहे। जंहिंजो ब्रह्मा सां जिगरी दिलि जो प्यारु आहे, उहो हथु उठायो। अच्छा, पको प्यारु आहे न। हाणे क्वेश्चन पुछंदासीं, प्यारु जंहिंसां हूंदो आहे त प्यार जी निशानी छा हूंदो आहे? जो हुनखे सुठो लॻंदो आहे, उहो प्यारु करणु वारे खे बि सुठो लॻंदो आहे। ॿिन्हिनि जे संस्कार, संकल्प, स्वभाव टैली खाईंदा आहिनि, तॾहिं उहो प्यारो लॻंदो आहे न। त ब्रह्मा बाप सां प्यारु आहे, मतिलबु असांजा संस्कार, संकल्प, स्वभाव ब्रह्मा बाप सां हुजणु खपनि। त 21 जन्म ई
ब्रह्मा बाप सां प्यारु आहे त 21 जन्म पहिरें जन्म खां वठी करे ॿिए टे जन्म में आया हो त सुठो न, मतिलबु पहिरें जन्म में अचो अगरि प्यारु आहे त, लेकिन फर्स्ट जन्म खां वठी करे लास्ट जन्म ताईं साथ रहंदासीं, भिन्न भिन्न रूप सां गॾु साथ रहंदासीं त साथ केरु रही सघंदो आहे जो समान हूंदो। उहो नंबर 1 आत्मा आहे न, त साथ कीअं रहंदव, नंबर 1 ठहींदव तॾहिं त साथ रहंदव न। सभिनि में नंबर 1, मनसा में, वाणी में, कर्मणा में, वृत्ति दृष्टि कृति में, सभिनि में नंबर 1 है ना, सभिनि में नंबर 1, चाहे मनसा में, चाहे वाणी, कर्मणा, वृत्ति दृष्टि कृति। मनसा महादानी में भी ब्रह्मा बाप समान, दृष्टि में भी ब्रह्मा बाप समान, वाणी में भी ब्रह्मा बाप समान, वृत्ति में भी ब्रह्मा बाप समान, दृष्टि में भी ब्रह्मा बाप समान, कृति में भी समान, है ना। तो नंबर 1 आत्मा अर्थात निराकार रूप में शिव बाप समान, साकार रूप में ब्रह्मा बाप समान, सभिनि में समान। त नंबर 1 आयो या नंबर वार आयो, त प्यार अगरि प्यार आहे त प्यार जे लाइ कुझु बि कुर्बानी करणु मुश्किल न लॻंदी आहे। लास्ट जन्म कलयुग जे अंत में बि बॉडी कॉन्शियस प्यार वारो जान बि कुर्बान करे ॾींदा आहिनि दुनिया वारा। त तव्हां अगरि ब्रह्मा बाप सां प्यार आहे त पंहिंजे संस्कार परिवर्तन कया त छा वॾी ॻाल्हि थी वई, वॾी ॻाल्हि आहे छा? न त अॼु खां सभिनि जा संस्कार चेंज थी विया, पक्को आहे न। बसि फ़रिश्तो स्वरूप, निराकारी स्वरूप, रिपोर्ट ईंदी, तव्हांजी साथी लिखंदा, पक्को आहे न। ॿुधो था न, दादियूं चईंदा आहिनि संस्कार बदिली विया या टाइम लॻंदो, छा आहे? मोहिनी बहन न्यूयॉर्क ॿुधायो, बदिलंदा न, इहे सभई बदिलंदा न। अमेरिका वारा त बदिली वेंदा, हसी जी ॻाल्हि त रही वई न। हसी जी ॻाल्हि इहा आहे त सभई चईंदा आहिनि कि पुरुषार्थ ॾाढो कंदा आहियूं, बाप दादा खे ॾिसी करे रहम बि ईंदो आहे, पुरुषार्थ ॾाढो कंदा आहिनि, कॾहिं कॾहिं महिनत ॾाढा कंदा आहिनि, ऐं चईंदा छा आहिनि, छा करूं, मुंहिंजा संस्कार अहिड़ा आहिनि। संस्कार जे मथां चई करे पंहिंजे खे हल्को करे ॾींदा आहिनि। लेकिन बाप अॼु ॾिठईं कि इहे जो तव्हां चईंदा आहियो न मुंहिंजो संस्कार, त छा तव्हांजो इहे संस्कार आहे? तव्हां आत्मा आहियो न, बॉडी त न आहियो न, त आत्मा जा संस्कार छा आहिनि ऐं ओरिजिनल तव्हांजा संस्कार कहिड़ा आहिनि? जेके अॼु तव्हां मुंहिंजो चईंदा आहियो उहो मुंहिंजो आहे या रावण जो आहे, कंहिंजो आहे? तव्हांजो आहे न। त मुंहिंजो छो चईंदा आहियो? चईंदा त ईअं ई आहियो न कि मुंहिंजो संस्कार अहिड़ो आहे, त अॼु खां ईअं न चइणो आहे मुंहिंजो संस्कार न। कॾहिं बि हिते उतां सां उड़ी करे किचिड़ो अची वञे त इहे रावण जी चीज़ अची वई त हुनखे मुंहिंजो कीअं चईंदासीं? मुंहिंजो आहे न, त हाणे कॾहिं न चइणो आहे कि इहो मुंहिंजो शब्द। जॾहिं मुंहिंजो शब्द चओ त यादि अचे मां केरु आहियां, मुंहिंजो संस्कार छा आहे। न बॉडी कॉन्शियस में मुंहिंजो संस्कार आहे, आत्म अभिमानी में संस्कार, बॉडी कॉन्शियस में मुंहिंजो संस्कार आहे, आत्म अभिमानी में संस्कार न आहे। त हाणे इहा भाषा बि परिवर्तन करिणो आहे। मुंहिंजो संस्कार चई करे अलबेला थी वेंदा आहे, चईंदा भाव न आहे, संस्कार आहे। अच्छा ॿियो शब्द छा चईंदा आहियो? मुंहिंजो सुभाउ। हाणे सुभाउ शब्द केतिरो सुठो आहे, स्व त सदा सुठो हूंदो आहे न, मुंहिंजो सुभाउ, स्व जो भाव सुठो हूंदो आहे, ख़राबु न हूंदो आहे, है न। हाणे सुभाउ शब्द केतिरो सुठो आहे, स्व त सदा सुठो हूंदो आहे न, मुंहिंजो सुभाउ, स्व जो भाव सुठो हूंदो आहे, ख़राबु न हूंदो आहे।
त इहे शब्द यूज़ कंदा आहियो न, मुंहिंजो सुभाउ, मुंहिंजो संस्कार। हाणे इहे भाषा खे चेंज करो। जॾहिं बि मुंहिंजो शब्द अचे त यादि करो मुंहिंजो संस्कार ओरिजिनल छा आहे, है न। जॾहिं मुंहिंजो शब्द यूज़ कंदा आहियो त यादि करो मुंहिंजो संस्कार ओरिजिनल छा आहे। इहे केरु ॻाल्हाईंदो आहे? आत्मा ॻाल्हाईंदी आहे न। इहे मुंहिंजो संस्कार आहे। त इहे जॾहिं इहे सोचंदा आहियो न त पंहिंजे मथां हसी ईंदी न हसी ईंदी त जो खिटखिट कंदा आहियो उहो ख़तमु थी वेंदी। इनखे चइबो आहे भाषा परिवर्तन करणु। आत्मा चईंदी आहे इहे मुंहिंजो संस्कार, त जॾहिं इहे सोचंदव न त पंहिंजे मथां हसी ईंदी कि मां आत्मा परमात्मा जी संतान त इहे मुंहिंजो संस्कार थोरी आहे जो मां ईअं चवां थी। हसी ईंदी त जो खिटफिट रहंदी आहे उहो ख़तमु थी वेंदी। इनखे चइबो आहे भाषा परिवर्तन करणु। हर आत्मा जे प्रति सुमान ऐं सम्मान में रहणो आहे। ख़ुदि सुमान में रही करे तॾहिं असां हुनखे सम्मान ॾेई सघंदासीं। स्वयं बि सदा सुमान में रहो, ॿियनि खे बि सुमान सां ॾिसो। सुमान में ॾिसंदव न त पोइ जो कोई बि ॻाल्हियूं थींदियूं आहिनि जो तव्हांखे पसंदि न आहिनि, कॾहिं बि कोई खिटखिट थींदी आहे त पसंदि ईंदो आहे? न ईंदो आहे न। त ॾिसो ई हिकु ॿ खे सुमान सां, ॾिसो ई हिकु ॿ खे सुमान सां। ये विशेष आत्मा है, ये बाप जी पालना वारी विशेष ब्रह्मण आत्मा है। ये कोटन में कोई आहे, कोई में बि कोई आत्मा है। सिर्फ़ु हिकु ॻाल्हि करो, पंहिंजे नैननि में बिंदी खे समाए छॾो त उहो बि बिंदी 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 बिंदी, है न। हिकु बिंदी सां त ॾिसंदा आहियो, ॿिए बिंदी बि समाए वठो। हिकु बिंदी सां त ॾिसंदा आहियो आत्मा सां, मतिलबु आत्मा इन्हनि नैननि द्वारा ॾिसंदी आहे न, ऐं नैननि में बि बिंदी इम्पॉर्टेंट आहे न। ॿी बिंदी बि समाए वठो त कुझु बि न, ॿियो कुझु बि नज़र न ईंदो। महिनत करणी न पवंदी। जीअं आत्मा खे ॾिसो त आत्मा सां ॻाल्हाए थी। आत्मिक वृत्ति, आत्मिक दृष्टि ठाहियो, सम्झो छा करिणो आहे। हाणे मुंहिंजो संस्कार कॾहिं न चइजो, सुभाउ चओ त स्व जे भाव में रहणो आहे। ठीकु आहे न। बाप दादा इहे चाहींदा आहिनि कि इहे पूरो वर्ष चाहे सीज़न 6 मास हलंदी आहे, लेकिन पूरो ई वर्ष सभिनि खे जॾहिं बि मिलो, जंहिंसां बि मिलो, चाहे आपस में चाहे आत्माउनि सां, लेकिन जॾहिं बि मिलो, जंहिंसां बि मिलो, उनखे संतुष्टता जो सहयोग ॾियो। जॾहिं बि मिलो, जंहिंसां बि मिलो, उनखे संतुष्टता जो सहयोग ॾियो। स्वयं बि संतुष्ट रहो, ॿियनि खे बि संतुष्ट करो। हिन सीजन जो सुमान आहे संतुष्ट मणी। सदा संतुष्ट मणी, भाव बि मणी, मणा न थींदो आहे, मणी थींदी आहे। हिकु हिकु आत्मा हर समय संतुष्ट मणी। स्वयं संतुष्ट मणी हूंदव त ॿिए खे बि संतुष्ट कंदव। संतुष्ट रहणु, संतुष्ट करणु, ठीकु आहे न। पसंदि बि आहे न। सभिनि हथ उठायो, ॾाढो सुठो, मुबारक हुजे, मुबारक हुजे, है न। मुबारक हुजे, अच्छा कुझु बि थी वञे, पंहिंजी सुमान जी सीट ते एकाग्र रहो। भटको न। कॾहिं कंहिं सीट ते, कॾहिं कंहिं सीट ते न। पंहिंजी सुमान जी सीट ते एकाग्र रहो। एकाग्र सीट ते सेट थी करे अगरि कोई बि ॻाल्हि ईंदी आहे न त हिकु कार्टून शो जे मुआफ़िक़ लॻंदो आहे। अगरि असां एकाग्रता जी सीट ते सेट थी वञूं त कोई बि ॻाल्हि ईंदी त उहो हिकु कार्टून शो जे मुआफ़िक़ लॻंदी। कार्टून ॾिसणु सुठो लॻंदो आहे त हीअ समस्या न, कार्टून शो थो हले, कोई शेर ईंदो, कोई बकरी ईंदी, कोई बिच्छू हूंदो, कोई छिपकली ईंदी आहे, गंदी आहे न, गंदी आहे न, कार्टून शो आहे न।
पंहिंजी सीट सां अपसेट न थियो, मज़ो ईंदो पोइ। अच्छा, पोइ मज़ो ईंदो। चारों ओर जे राज़ दुलारे ॿारनि खे सर्व स्नेही सहयोगी समान ठहिण वारे ॿारनि खे सदा पंहिंजे श्रेष्ठ स्वभाव ऐं संस्कार खे स्वरूप में इमर्श करण वारे ॿारनि खे सदा सुख ॾियण, सर्व खे स्नेह ॾियण वारे ॿारनि खे सदा संतुष्ट मणी ठही संतुष्टा जी किरनियूं फैलाइण वारे ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। वरदाना शुभ चिंतन शुभ चिंतक स्थिति जे अनुभव द्वारा ब्रह्मा बाप समान मास्टर दाता ठहो। ब्रह्मा बाप समान मास्टर दाता ठहिण लाइ ईर्षा घृणा ऐं क्रिटिसाइज़ हिन टिनि ॻाल्हियुनि सां मुक्त रही करे सर्व जे प्रति शुभ चिंतक ठहो। ब्रह्मा बाप समान मास्टर दाता ठहिण जे लाइ ईर्षा घृणा ऐं क्रिटिसाइज़ कंहिंसां ईर्षा करणु, घृणा करणु, कंहिंखे क्रिटिसाइज़ करणु, हिन टिनि ॻाल्हियुनि सां मुक्त रही करे सर्व जे प्रति शुभ चिंतन स्थिति जो अनुभव करो। छो जो जंहिंमें ईर्षा जी अग्नि हूंदी आहे न, उहो स्वयं बि जलंदो आहे, ॿियनि खे बि परेशान कंदो आहे। घृणा वारो ख़ुदि बि किरंदो आहे, ॿिए खे बि किराईंदो आहे। ऐं हसी में बि क्रिटिसाइज़ करण वारे आत्मा खे हिमतहीन ठाहे करे दुखी कंदा आहिनि। हिन करे हिन टिनि ॻाल्हियुनि सां मुक्त रही शुभ चिंतक स्थिति जे अनुभव द्वारा दाता जा ॿार मास्टर दाता ठहो। छा ईर्षा वारो ख़ुदि बि जलंदो आहे, ॿिए खे बि परेशान कंदो आहे। घृणा वारो ख़ुदि बि किरंदो आहे, ॿिए खे बि किराईंदो आहे। क्रिटिसाइज़ करण वारे ॿिए खे मज़ाक में बि कुझु चईंदो त उन आत्मा खे हिमतहीन ठाहे करे दुखी कंदो आहे। इन करे हिननि सभिनी टिनि बुराइनि सां मुक्त रहो, सदा शुभ चिंतक स्थिति जे अनुभव द्वारा दाता जा ॿार दाता ठहो। स्लोगन आहे, मन बुद्धि ऐं संस्कारनि ते संपूर्ण राज्य करण वारा ई स्वराज्य अधिकारी हूंदा आहिनि। मन बुद्धि संस्कारनि ते संपूर्ण राज्य करण वारा ई स्वराज्य अधिकारी हूंदा आहिनि। अच्छा, ओम शांति। अॼु जे मनसा स्लोगन आहे, पंहिंजी शक्तिशाली मनसा द्वारा सकाश ॾियण जी सेवा करो। तव्हां ब्रह्मण ॿार तना आहियो, तने सां सॼे वृक्ष खे सकाश पहुचंदी आहे, त हाणे विश्व खे सकाश ॾियण वारा आहियो न। अगरि 20-30 सेंटर या 200-250 सेंटर या जून या बुद्धि में रहंदो त बेहद में सकाश न ॾेई सघंदा। इन करे हदनि सां निकिरी हाणे बेहद जी सेवा जो पाठ आरंभ करो। बेहद में वञण सां हद जी ॻाल्हियूं छुटिजी वेंदियूं। बेहद सकाश सां परिवर्तन थियणो आहे। ये फास्ट सेवा जो रिज़ल्ट आहे। बेहद जी सकाश सां परिवर्तन थियणो आहे। ये फास्ट सेवा जो रिज़ल्ट आहे। बेहद जी सेवा सां परिवर्तन थियणो आहे न। त हाणे बेहद में रहो त फटाफट सभु कमु थी वेंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो,